ये असांजो पंहिंजो मेराज मखदूम मेराज दुरानीअ जे स्कूल में मां आयल आहियां। तव्हां ॾिसो त हीअ आगा खाननि जे तरफ़ां रिलेशन्स में या एफिलिएशन्स में हीअ स्कूल हले थो पियो। ऐं हिन स्कूल जो तव्हां सहन ॾिसो केॾो लाजवाब सहन आहे। ऐं प्राइवेट स्कूलनि में तव्हां वेंदो त उनजो सहन आहे ई कोन। सिर्फ़ु कमरनि ते मुनसिर हिकिड़ी बिल्डिंगूं आहिनि जंहिंमें ॿारनि खे मैसूर करे ऐं उनखे हिकिड़ी इंतिहाई तशद्दुद वारी ज़िंदगीअ टाइप तइलीम ॾिनी थी वञे। ऐं सवाइ मटीरियलिस्ट जे ॿियो को बि ॿार उते जेको आहे रूहानियत तौर ते कोन थो अॻिते वधी सघे। छो त जेसिताईं ॿारनि खे गेम न मिलंदी, ग्राउंड न मिलंदो ऐं वसी तरीक़े सां उन्हनि खे जेको आहे सो भॼण डुकण जो मौक़ो न मिलंदो, ओसी ताईं हू एजुकेशन में पंहिंजी खे डेवलप न करे सघंदो। छो त फिज़िकली तौरु अनफिट ॿार हूंदो जो नामुमकिन आहे जो हू मेंटली तौर ते बि फिट हुजे। हू हिकिड़ा पुतला आहिनि जेके चंद शयूं यादि करे ऐं मुआशिरे में जेको हलनि फिरनि था, पर हुनजी एक्टिविटीज़ जेके बि आहिनि उहे सिर्फ़ु पढ़ाई जे किताबनि ताईं महदूद आहिनि, जंहिंजे करे हू उन्हनि जी लाइफ हिकिड़ी इंसाननि खां कटियल थी रहे। हीअ ग्राउंड आहे जिते ॿार ब्रेक टाइम ते ज़बरदस्त तरीक़े सां इंटरेक्शन कंदा आहिनि। विदाउट इंटरेक्शन तव्हां सम्झो था त केॾो हिकिड़ो सोसाइटी खां माण्हू कटिजी थो वञे। नवां दोस्त मिलनि था हिते, नवां ॿार गेम खेॾनि था रोज़ानो, ऐं उन्हनि सां रोज़ानो पंहिंजाइप पैदा थिए थी। कंहिंसां जेकॾहिं चपकलश बि थी पवे ॿार सां त वरी उन सां ठाह बि थी थो वञे। त इहे जेके शयूं आहिनि ॿार खे डेवलप करण लाइ हिते गवर्नमेंट जे स्कूलनि में मुहैया थियनि थियूं। माना हू प्यारु करण बि, नफ़रत करण बि, माफ़ु करण बि सिखे थो। पर प्राइवेट स्कूलनि में अहिड़े क़िस्म जी का बि शइ ॿार खे डेवलप करण जे लाइ कोन थी ॾिनी वञे। हुते इंतिहाई सख़्तु माहौल, इंतिहाई कंजस्टेड माहौल, नंढा कमरा ऐं बिल्कुलु हिकिड़ो घुट ऐं ॿुसट वारे माहौल में ॿार तालीम पिया पिराइनि। पर अफ़सोस जी ॻाल्हि आहे त एॾा सरकारी अदारा एॾनि वॾनि प्लाटनि ऐं एॾी वॾी बिल्डिंगुनि जे बावजूद बि असांजो माण्हू प्राइवेट स्कूलनि खे तरजीह थो ॾिए। ऐं तव्हां हिते ॾिसो अची त आगा खान ऐं स्कूल जेको रिलेशनशिप आहे जेको आहे गवर्नमेंट सां, डिस्ट्रिक्ट गवर्नमेंट सां, उन्हनि जी ताउन सां हीअ स्कूल हले थो। कंप्लीटली जेको आहे उहो इंग्लिश मीडियम आहे। ऐं तव्हां ॾिसो त हीअ कंप्लीटली इंग्लिश मीडियम स्कूल हली रहियो आहे हिते। ऐं हीअ वालदेन आहिनि जेके पंहिंजे ॿारनि खे वठणु आया आहिनि। अॼु मां बि हिते मेराज खे वठणु आयो आहियां। ऐं मेराज हाणे साम्हूं निकिरंदो ॾिसंदो। कल्ह मूं आयो हुउमि त तमामु सभिनी खां अॻु में भॼंदो आयो, डुकंदो आयो, पर हिन महिल ताईं कंहिंजा क्लास कोन निकितो आहे। शायदि जेको आहे काई कम में इंगेज आहे, वरना ही कॾो कॾो भॼंदो अची आहे, डुकंदो अची आहे। ऐं या वरी कंहिं जेको असाइनमेंट आहे जेका हुनजी पूरी न थी आहे, ऐं हू पंहिंजी असाइनमेंट पूरी करण जे चकर में जेको आहे अञा क्लास खां ॿाहिरि निकितो आहे। हीअ मेराज बची वियो। काॾों आहीं तूं? कहिड़े तरफ़ो आहीं? मां त मुंहुं भरियां पियो। हेॾे आयो छा? हिन तरफ़? हा हलो हेॾे ॾिसो त हिन मूंखे भला त हेॾे ॾिसो, पोइ त ॾिसो थोरो मेराज, हेॾे पोइ त ॾिसो। हलूं त हेॾे ॾिसो त सही न, ख़बर त पए न कंहिंजी मूवी थी भरिजे। हेॾे ॾिसो, इहे असांजो मेराज। अलाए छो अॼु गुस्से में आहे, शायदि थकिजी पियो आहे कमु करे करे। अल्लाह हाफ़िज़। तव्हांजो पंहिंजो अमजद दुरानी।